अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ सिरिया हक़ सच न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफन खां। सैयद महबूब शाह मौला जे महबूब शख्सियत साहिबज़ादा रईस आफ़ताब हुसैन भंड जी 17वीं सालगिरह जो केक भंड हाउस दौलतपुर सिफन सैयद महबूब शाह मौला में काटियो वियो। शानदार प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे सक़ाफ़त जे सुॼाण अजरकनि ऐं खोड़ असारनि गिफ्टनि सां खेसि नवाज़ियो वियो। प्रोग्राम में सोशल वर्कर सैयद अली शाह लकियारी, अवामी प्रेस क्लब दौलतपुर जो सदर फ़कीर पीर हक नवाज़ कलंदरी, सैयद वहीद अली शाह लकियारी, रईस सरफराज हुसैन भंड, रईस इरफान उन्नड़, ज़ुबैर अली उमरानी, रईस शाहिद दाहिरी, साकिब लांगा, कुर्बान लांगा, समीर अली ऐं ॿियनि प्रोग्राम में शिरकत करे 17वीं सालगिरह जनम ॾींहं जो केक काटियो वियो। रईब साहिबज़ादा आफ़ताब हुसैन भंड खे मुबारकूं, ढेर सारियूं मुबारकूं ॾिनियूं वयूं ऐं खेसि सिंध जी सक़ाफ़त अजरक टोपीअ जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। जॾहिं त प्रोग्राम में शिरकत कंदड़नि जा रईस साहिबज़ादा आफ़ताब हुसैन भंड, रईस शाहज़ेब भंड, रईस इबरार हुसैन भंड थोरा मञिया। रिपोर्ट करे फ़कीर हक नवाज़ कलंदरी, हक़ सच न्यूज़, दौलतपुर से।